नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे नगर पार्कर में ख़बर ॾींदा हलूं त नगर पार्कर जे ॻोठ ताज मोहम्मद शाह तर में बासर वडेरे जे वोट न ॾियण जे करे इंतकामी कार्रवाई। वोट न ॾियण जे करे मूंखां आरो प्लांट जूं चाबियूं फुरे मूं ते घर जी घटी ते बासरनि तशद्दुद कयो आहे। नगर पार्कर जे ॻोठ ताज मोहम्मद शाह तर में वोट न ॾियण जे करे वडेरा कलंदर शाह ऐं ॿिया मच्छरजी पिया इंतकामी कार्रवाई कंदे ॻोठ में लॻायल आरो प्लांट जूं चाबियूं खसे वरितियूं। प्रेस क्लब मुबारक रिंद ते खान मोहम्मद सलेमान शाह, हुसैन शाह, समन शाह, इलियास संग्रासी, अनवर संग्रासी बिन एहतजाज कंदे चयो त असां गुज़िरियल इलेक्शन में निज़ामुद्दीन रायमो खे वोट ॾिनो, इन जे करे इंतकामी कार्रवाई कई पई वञे, आला इख्तियारियूं नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। ताज मोहम्मद शाह में गुज़िरियल इलेक्शन में साईं मखदूम नेमतला जे MPA जे मौजूदगी में असांखे हिकु आरो प्लान मिलियो हो जेको हवाले ताईं मुंहिंजो हो। उन खां पोइ जेके बि इदारा आया पे, टीमूं आयूं पे, सरकारी डिपार्टमेंट में उन्हनि तस्वीर मुंहिंजी कढी, वीडियो भरे विया। उन्हनि जी जेको आहे हर शइ मुंहिंजे हवाले कई वई हुई। त उन्हनि में इहो पाक ओसीदारनि ॿुधायो त हिननि जी पचार या हिन आरे प्लान जी पचार जेको बि करे हिकदमि असांखे कंहिं बि ज़रिए इतला पहुचे। हिन इतला मूजिबि आउं हिन मीडिया ते अची साफ़ सुथरी ॻाल्हि कंदो आहियां त हिन पाणी जी मूं कंहिंखे बंदिश कोन कई आहे। घर घर वञी मूं ॿुधायो त बाबा पाणी खपे, जंहिं बि टाइम अचो हुनखे बिल्कुलु ॾियण लाइ तयारु आहियां। पर हींअर 2 ॾींहं थिया आहिनि, इन विच में मुराद शाह जा छोकिरा कलंदर शाह ऐं कलंदर शाह जा पुट, जाफ़र शाह ऐं जाफ़र शाह जा पुट ऐं संदसि भाउ सादिक अली शाह इहो हमिलो करे ज़बरदस्ती करे मूंखां चाबियूं फुरे ऐं हलिया विया। उन जो इनकार इहा इहो मूं वटि जेको अरबाब अनवर खे वाउंट ॾिनो, इन्हनि जे एवज़ में मूंसे इहो ज़ुल्म हलियो आहे। ऐं कल्ह 3 ॾींहुं मुंहिंजे घर आयो आहे कलंदर शाह जो छोकिरो जेको मुंहिंजे ॿारनि नंढड़नि खे कुटे वियो आहे। इहो मूंखां इंतकाम वठिजे पियो। हिन इश्तिहार खे आगाह कजे थो हर ऑफिसर खे त मुंहिंजो इंसाफ़ कयो वञे ऐं मुंहिंजी तदारक कई वञे, हीअ मूं तां ज़ुल्म लाथो वञे। हिननि मां मूंखे जानी माली खूनी ख़तरा आहिनि। हे अॻे ई फिराडी झेड़ाई झगड़ाई केसनि में हलंदड़ आहिनि ऐं इन जे एवज़ में मूंखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।